करे शफ़क़त अगरि मुझे हली ईंदे त ख़ुशि थींदुसि। करे शफ़क़त अगरि मुझे हली ईंदे त ख़ुशि थींदुसि। अवां जी नौकिरी जो सां खाधो थी सघे। स्टेज ते वेठल असांजे सिंधी ॿोली जी सूंह सिंध जो तमामु नायाब शाइर साईं अब्दुल सूरो साहब असांजो सिंध में पब्लिशिंग के हवाले सां ॿारहं जे हवाले सां यादि सकाफ़ती यादि जी ख़िदमत में जिनमें शख्सियत कुर्बान मोदी साहब साईं ममता गंज साहब मामू हाचन सिमंद साईं असफ अली शाह शफ़क़त अली खान साईं शफ़क़त मैसा साहब ऐं अमजद अली मैसा साम्हूं वेठल सभु मान वारा दोस्त सभिनी खे इस्लाम। साईं मुंहिंजा अॼु तव्हांजो एहसान तव्हांजी महिरबानी आहे जो असांजे बाबा साईं जी हिन 22वीं वर्सी तक़रीब में शामिल थिया आहियो। तव्हांखे हीअं बि तव्हांजे लाइ जो थोरा मथोरा नुक़्ते मालूम रहंदा भला जो बहिराणो पढ़े गई केतिरा तव्हांजो ख़िदमत अबु क़ुर्बान जिन खे असांखे इज़त बख़्शी आहे। बाबा साईं जे रोशनी जेके दोस्त आहिनि जेके मकान निगार आहिनि उन्हनि लिखंदा औलाद जी हैसियत में मां हिकिड़ो लफ़्ज़ कंदुसि त बाबा साईं खे असांजी तरबियत कई उन में वधि में वधि जेका हुनजी ॻाल्हि हूंदी उहा इहा हूंदी त बाबा हिन समाज जे अंदरि जेकॾहिं को तव्हांखे बहितर किरदारु करिणो आहे अदा करिणो आहे त तव्हांखे हितां जे माण्हुनि जी ख़िदमत करणी पवंदी उनजे नफ़्सियात मुताबिक़ तव्हांखे हलिणो पवंदो। अॼु उनजी तरबियत आहे जो असां इंसान जी ख़िदमत खे पंहिंजे ईमान जो हिसो था सम्झूं ऐं सियासी मैदान हुजे उनमें नंढो भाउ अमजद अली मैसर उनजो पंहिंजो किरदारु आहे अदा करे पियो कमु पर सियासत में न सिर्फ़ु सियासत में पर समाजी ऐं ॿिया जेके ख़िदमत जा मैदान आहिनि उन्हनि में असां सभु पेश आहियूं। बाबा साईं जी जेकॾहिं तव्हां अदबी तौर ॾिसो उनजी किताब उनजी शाइरी ॾिसो त उनजी मख़सूस नुमाइंदगी न कई आहे ऐं मख़सूस तबिके ते उनजी शाइरी न आहे। ज़मींदार घराणे सां तालुक़ रखंदड़ बाबा साईं जेकॾहिं तव्हां उन में ॾिसो त तव्हांखे पोइ में हाल जो ज़िक्र तमामु घणे ताल मिलंदो उनजी हक़ जी ॻाल्हि तव्हांखे उन्हनि सां गॾु वेही अॼु बि असांजे पंहिंजे बाग जेको ॻोठ जे ॿाहिरि आहे उते बि हिकिड़ो असांजो झोपड़े टाइप हिकिड़ो उते ठहियलु आहे जिते बाबा साईं को अक्सर पुछंदा असांखे उते कुर्मी जेके आहिनि असांखे ॿुधाईंदा आहिनि अॼु बि त हीउ जेको छपिरो ठहियलु आहे या जेको नलको लॻियलु आहे उहो असांजे लाइ बाबा साईं लाइ उन्हनि आयो त जेके तव्हांखे तकलीफ़ थिए त उहो भारत जी तकलीफ़ कयो उनजे हिसाब सां पंहिंजी तकलीफ़ एहसास कंदा हाणे टाइम पुछण खां वरी ॿी लफ़्ज़ तव्हांजी महिरबानी जो तव्हां कई आया आहियो बढ़िया